जगमशहूर हॉलीवुड अदाकारा एंजेलिना जूली पाकिस्तान में आहे ऐं संदसि चवणु आहे त जेतिरी तबाही हुन सिंध च ॾिठी आहे उहा तबाही हुन कॾहिं नाहे ॾिठी। बोॾ मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान संदसि अखियुनि में लुढ़क बि तरी आया त ॿिए पासे असांजा फनकार आहिनि जेके कैनेडा में मौजूदु आहिनि। सीनियर अदाकारा नूर बुखारी एंजेलिना जूली खे पाकिस्तान में ॾिसी शर्मसार थी रही आहे। इन जो सबबु इहो आहे त मशहूर अमरीकी अदाकारा बोॾ वारी सूरतहाल में पाकिस्तान पहुती आहे जॾहिं त पाकिस्तानी फनकारनि जो वॾो अंग कैनेडा में मौजूदु आहे। नूर बुखारी एंजेलिना जूली जी तारीफ़ कई आहे। सीनियर अदाकारा पाकिस्तानी फनकारनि ते तनक़ीद कंदे चयो आहे त हदीका कियानी ऐं रेशम खां सवाइ ॿिया हथ ठोकिया फनकार किथे नज़र कोन था अचनि। संदसि चवणु हो त असांजा फनकार हूअं त हर शॉपिंग मॉल ऐं हर घिटीअ में झुमरियूं हणंदा वतंदा आहिनि, हाणे किथे आहिनि। हुन माण्हुनि खे सलाह ॾिनी आहे त माण्हू हिननि कूड़नि ठगनि खे फॉलो करणु बंदि कनि। यादि रहे त जगमशहूर अदाकारा ऐं गॾियल क़ौमुनि जी ख़ासि सफ़ीर एंजेलिना जूली 20 सितंबर ते पाकिस्तान पहुती हुई, जंहिं अॼु पिणु सिंध जे कुझु ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। पाकिस्तान हिन वक़्तु मौसमियाती तब्दीली जो सभ खां वॾो शिकार आहे ऐं वॾी तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ॿिए पासे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सरगर्म मेंबर शर्मिला फारूकी बि मायूस आहे। केतिराई शोबिज़ फनकार शर्मिला फारूकी जा दोस्त आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो शर्मिला फारूकी बि पंहिंजी हिक पोस्ट में फनकारनि जो ध्यानु मुल्क ॾांहुं छिकायो आहे। शर्मिला फारूकी खां सवाइ सोशल मीडिया जा ॿिया वापेदार बि साणुसि इतिफ़ाक़ कंदे परॾेह वियल फनकारनि ते कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि।